फ्रंट पे गॾु जो मेज़बान मुश्ताक तरकी। नाज़रीन, अॼु के प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ईरानी सदर जो पाकिस्तानी दौरो, अस्करी ऐं सियासी क़यादतनि सां मुलाक़ातूं ऐं मुस्तक़बिल जा लाॻापा मज़बूत करण ते ज़ोर। इन खां अलावा ट्रंप जी कावड़ ऐं नाराज़गी जो सिलसिलो भारत ख़िलाफ़ बदस्तूर जारी आहे, छाकाणि त ट्रंप जा जेके ताज़ा बयान आहिनि उनमें इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ट्रंप मोदी सरकार खां इंतिहाई नाराज़ ऐं कावड़ियल नज़र अचे पियो। उहो ई सबबु आहे जो हुन टैरिफ में 25% इज़ाफ़ो करे छॾियो आहे ऐं वधीक इशारो ॾिनो आहे त मुस्तक़बिल में वधीक उन टैरिफ में इज़ाफ़ो कयो वेंदो। इन खां अलावा बरतानवी मैगज़ीन फील्ड मार्शल आसिम मुनीर जी जेका मुलाक़ात आहे ट्रंप सां, उनखे तमामु घणो पॉज़िटिव ऐं गेम चेंजर तौरु उन में रिपोर्ट कयो आहे ऐं एक्सक्लूसिवली कुझु पॉइंट्स उन में डिस्कस कया विया आहिनि, जंहिंमें उन इहो मैगज़ीन जो चवणु आहे त आसिम मुनीर जी ट्रंप सां मुलाक़ात पाक अमरीकी लाॻापन में मज़बूती ऐं बहितरी आणण लाइ मुस्बत साबित थींदी। गॾोगॾु सफ़ारती जेके लाॻापा आहिनि उन्हनि में बि इहा मुलाक़ात जेका अहम मुआविन साबित थी आहे। इन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु के प्रोग्राम में। ऐं इन खां अलावा इसहाक डार जो अॼु फ़ोन ते राब्तो थियो आहे मार्क रोबियो सां ऐं जेके ॿ तरफ़ा लाॻापा आहिनि उन्हनि ते डिस्कशन थियो आहे। इन खां अलावा जेको मुख़्तलिफ़ शोबनि में पाक अमेरिका लाॻापनि जो सिलसिलो आहे ऐं सहकार आहे उन ते उनखे जारी रखण ते बि इतफ़ाक़ थियो आहे। ऐं मुल्की ॻाल्हि कजे त 9 मई केसनि में जेके सज़ाऊं आयूं ताज़ियूं दहशतगर्द जी अंतवारी अदालतुनि खां PTI MNAs MPs खे जेके उनजा अॻुवान ऐं कारकुन आहिनि उन ख़िलाफ़ PTI एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। ऐं इन समूरी सूरत-हाल ते असांखे जॉइन कयो आहे स्टूडियो में सीनियर तजिया निगार ऐं सीनियर सहाफ़ी GM जमाली साहब। जमाली साहब, सभ खां पहिरियां ईरानी सदर डॉक्टर मसूद पशकियान जी मुलाक़ात जेका आहे ऐं पाकिस्तान जो जेको दौरो आहे, अस्करी ऐं सियासी क़यादत सां मुलाक़ात आहे ऐं जेको ॿ तरफ़ा लाॻापनि खे वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़ आहे, इन बाबति छा चवंदा? ॾिसो सरकी साहब, ईरान ऐं पाकिस्तान जा दोस्ताना लाॻापा सिंस 1997 खां आहिनि। यकीनन विच में कुझु ग़लतफ़हमियूं ज़रूरु रहियूं, पर उनखां पोइ वरी जेको ताज़ो इसराइल ऐं ईरान जी जंग छिड़ी, जंहिंमें पाकिस्तान भरपूर तौर ते ईरान जो साथ ॾिनो, चाहे उहो सफ़ारती सतह ते हुजे या टेक्निकल सतह ते हुजे। उनखां पोइ ईरान खे वरी अंदाज़ो थियो त बहरहाल पाकिस्तान असांजो तमामु वेझो दोस्त बि आहे ऐं जेतिरी उन ईरान जी इन जंग जे दौरान मदद कई उन ते हू बार बार शुक्रियो अदा करे रहिया हुआ। उन्हनि पंहिंजी पार्लियामेंट में बि कयो, उन्हनि जे सुप्रीम कमांडर आयतुल्ला ख़ामनी बि कयो। उनखां पोइ हाणे मसूद पशकियान जेको सदर आहे ईरान जो, उनजो इहो पहिरियों दौरो आहे पाकिस्तान जो। ऐं इन दौरे में सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त पहिरियों त उन सॼे पाकिस्तान जी आवाम जो, हुकूमत पाकिस्तान जो, तमामु अस्करी इदारनि जो शुक्रियो अदा कयो जंहिं इन जंग में उनजो ईरान जो साथ ॾिनो। ॿियो जेकी सभ खां वॾी डेवलपमेंट आहे त तक़रीबन जेके अॼु मुआहिदा थिया आहिनि, यानी कि जेके MOU साइन थिया आहिनि, तक़रीबन उनजो जेको ऑफिशियली तौर ते हिननि ॿुधायो आहे वज़ीर आज़म पाकिस्तान मियां शहबाज शरीफ़, इहो चयो आहे त असांजो टारगेट आहे त असां $10 अरब खां वधीक जी ट्रेड कयूं पाकिस्तान ऐं ईरान जे दरमियान। त मां सम्झां थो इहो पाकिस्तान ऐं ईरान ॿिन्ही जे अवाम जे लाइ ख़ुशि आईंदा आहे त हिकु त असांजो पाड़ेसरी मुल्क आहे, मुस्लमान मुल्क आहे, दोस्त मुल्क आहे ऐं ईरान ई उहो पहिरियों मुल्क हुयो हिन ख़िते में, न बल्कि हिन दुनिया में, जंहिं सभ खां पहिरियों 1947 में जॾहिं पाकिस्तान ठहियो त उनखे फौरी तौर ते तस्लीम कयो हुयो। त असांजा जेके दोस्ती जो रिश्तो आहे, जेको मज़हबी रिश्तो आहे, मां सम्झां थो उन में तमामु घणी हाणे अॻुभराई थींदी ऐं ईरान पूरे उन इसराइल ईरान जंग खां पोइ मुस्तक़िल बुनियादुनि ते पंहिंजे रोड रस्तनि ते, जलसनि जुलूसनि में, पंहिंजी रैलियुनि में, पंहिंजी पार्लियामेंट में न सिर्फ़ु शुक्रिया अदा कयो हो, पर हाणे हुन जी इहा ख़्वाहिश हुई, उहो अचिणो हुयो 27 जुलाई ते पाकिस्तान। पर छो जो नाइब वज़ीर आज़म इसहाक डार उन दौरान अमेरिका में हुयो, छो जो हुते UN कौंसिल जो इजलास हुयो, पोइ हुन पंहिंजो वरी दौरो मुलतवी करे इन खे अगस्त जे जेको फस्ट वीक आहे इन में खणी वियो ऐं 2 ॾींहंनि जो हुननि जो दौरो हुयो पाकिस्तान जो, जंहिंमें हुन तमामु सियासी क़यादत सां बशमूल सदर मुमलिकत, वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला पंजाब उनजो इस्तक़बाल कयो हो पहिरें ॾींहं ते। अहिड़े तरीक़े सां हुन अस्करी क़यादत में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿियनि जेके अस्करी असांजा अॻुवान आहिनि उन्हनि सभिनी सां मुलाक़ातूं कयूं ऐं फ़र्दनि सभिनी जो थोराइतो बि हुन चयो त मां आहियां जो असांजी मदद कई ऐं मुस्तक़बिल जा जेके मनसूबा आहिनि, ख़ासि तौर ते जेके तिजारती मनसूबा आहिनि,
उन में जेको आहे उहो पाकिस्तान सां भरपूर सहकार करण लाइ उन्हनि MOU साइन कया आहिनि। ऐं पाकिस्तान जे तरफ़ां जेकी हिकिड़ी वॾी ॻाल्हि थी आहे मां सम्झां थो जंहिंजा असरात ईंदड़ मुस्तक़बिल में नज़र ईंदा, त वज़ीर आज़म इहो वाज़ह तौर ते ऐलान कयो आहे हिन मुलाक़ात जे दौरान त असां ईरान जी पुरअमन जौहरी ताक़त थियण जी हिमायत कयूं था। यानी हिन बयान खे तव्हां मामूली बयान न वठिजो, छो जो अॼु जी सूरत हाल में जॾहिं त अमेरिका ऐं यूरोपी ममालिक ईरान ते दबाव विझी रहिया आहिनि त उहो हिन एटमी मामले तां दस्तबरदारी करे, ऐं उन दौरान पाकिस्तान जो वज़ीर आज़म जो एतिरो वॾो बयानु, मां सम्झां थो त हिन जा मुस्तक़बिल में जेके बि असरात हूंदा उहे आहिस्ता आहिस्ता नज़र अचणु शुरू थींदा। पर ईरान जे लाइ इहा वरी ख़ुशख़बरी आहे जो पाकिस्तान भरपूर खुलेआम वाज़ह अल्फाज़ में ऐलान कयो त ईरान जी पुरअमन एटमी सलाहियत जा असां हामी आहियूं ऐं उनखे हक़ हासिलु आहे त उहो पंहिंजी पुरअमन एटमी सलाहियत ते कमु जारी रखे। जमाई साहब, मुंहिंजो बि सवाल हितां ई हो त हीअ जेका टाइमिंग आहे, छाकाणि त हिन वक़्तु पाकिस्तान दुनिया लाइ निगाहुनि जो मर्कज़ बणियल आहे। अमरीकी सदर जा बार बार पाकिस्तान मुतलिक़ जेके बयान आहिनि, अमरीका चाहे थो त पाकिस्तान सां जेको बॉन्ड आहे मुंहिंजो स्ट्रॉन्ग थिए ऐं सफ़ारती लाॻापा बि तमामु घणा बहितर ऐं मज़बूत हुजनि। इन लचक दौरान ईरानी सदर जो पाकिस्तान अचणु ऐं उन सां पाकिस्तानी क़यादत जेको जेस्चर ॾिनो आहे त लॻभॻि $10 अरब जो जेको ट्रेड आहे उहो शुरू थियण वारो आहे। गॾोगॾु जेका जौहरी उनजी हिकमत अमली आहे, जेको उनजो प्रोग्राम आहे, उनजी बि हुन सरेआम यानी पुरअमन रहण जे लाइ हिमायत कई आहे। त अमरीका खे सम्झो था त इहा ॻाल्हि हज़म थींदी, क़बूल थींदी, या ईरानी सदर जो इसराइल वारे कन्फ्लिक्ट खां पोइ जेको सोभारो किरदारु आहे दुनिया में, उन खां पोइ ईरानी सदर जो पाकिस्तान अचणु ऐं हिन सरज़मीन ते पहुची करे थोरो मञणु सम्झो था त दुनिया जे लाइ क़ाबिल क़बूल हूंदो? सरकी साहिब, मां सम्झां थो त पाकिस्तान जी जेकी हींअर सफ़ारतकारी हली रही आहे, चाहे उहो फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर बराह रास्त बि काफ़ी मुल्कनि में कई आहे, जीअं डोनाल्ड ट्रम्प सां मुलाक़ात कई, पाकिस्तान जी हीअ सफ़ारतकारी खे दुनिया में हिकु बहितर निगाह सां ॾिठो पियो वञे। ऐं इन ई करे अक़वाम मुतहिदा में बि 2 अहम उहिदा पाकिस्तान खे ॾिना विया। यकीनन इहो हिकिड़ो ट्रिकी सब्जेक्ट आहे त ईरान जो सदर ज़ाहिर आहे पाकिस्तान आयो आहे, पाकिस्तान उनजो वॾो वेलकम कयो आहे ऐं उन सां $10 अरब जा MOU बि सही कया आहिनि। इन में को शक न आहे त ईंदड़ जा, जीअं मूं पहिरियों ई चयो त ईंदड़ वारा जेके कुझु ॾींहं हूंदा उन जे रिपकशन जो आइडियो जेको आहे उहो जमाई साहब क़ाबिल क़बूल ॻाल्हि हूंदी ईरानी सदर जो पाकिस्तान में अचणु, न सिर्फ़ु अचणु, पर जेका ट्रेड जी ॻाल्हि था कयो, तिजारत जी ॻाल्हि था कयो, जौहरी प्रोग्राम जी ॻाल्हि था कयो, पाकिस्तान सरेआम जेको आहे पंहिंजो अलॻि स्टांस रखे थो ईरान मुतलिक़, त इहो अमरीकी सदर खे, यूरोपियन कंट्रीज़ खे ऐं G7 ग्रुप खे पसंदि ईंदो ऐं क़बूल कंदा, या उहे कीअं ॾिसंदा आहिनि समूरी सिचुएशन खे? यकीनन सरकी साहिब, इहो अमरीका या यूरोपी मुल्कनि खे त पसंदि न ईंदो, पर पाकिस्तान हिन ख़िते जो हिकु ताक़तवर मुल्क थी उभरियो आहे। पाकिस्तान पंहिंजी दिफ़ाई सलाहियत सां इहो साबित कयो त हू न सिर्फ़ु हिकु आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तार मुल्क आहे, बल्कि पंहिंजी दिफ़ाई ताक़त रखंदड़ बि हिन ख़िते में सभ खां हाणे वॾो मुल्क थी साम्हूं आयो आहे। हाणे पाकिस्तान जी पोज़ीशन उहा माज़ी वारी पोज़ीशन न रही आहे जो कंहिं बि धमकी या दोस्त सां जेको आहे पाकिस्तान खे टिॼारे सघिजे या पाकिस्तान खे धमकाए सघिजे। ईरान सां लाॻापा असांजा पाकिस्तान जे मफ़ाद में आहिनि। ईरान सां जेकॾहिं असां अॻिते हलूं था, ऐं तव्हांखे यादि हूंदो त पहिरियों जेकी गैस पाइपलाइन जो असांजो मुआदो थियो ऐं ईरान पंहिंजे पूरे सरहदी इलाइक़े में उहा गैस पाइपलाइन विछाए छॾी, पर बदकिस्मती सां जेको पाकिस्तान जो हुदूद वारो इलाइक़ो हो उते उहा गैस पाइपलाइन न अची सघी। पर मां सम्झां थो, या मुंहिंजी ज़ाती राय आहे, मूं वटि का इंफॉर्मेशन न आहे त इहे मुआदा थियण खां अॻु में यकीनन अमेरिका खे एतमाद में वरितो वियो हूंदो। उनजी वजह इहा आहे जो जॾहिं गैस पाइपलाइन जो मनसूबो हलियो त अमेरिका मदाख़लत करे ऐं पाकिस्तानी हद में उहो कमु थियणु न ॾिनो हुयो। ऐं तव्हांखे यादि आहे त वरी पोइ जॾहिं ईरान चयो त असां आलमी अदालत में वेंदासीं, छो जो इंटरनेशनल ज़ाहिरा एग्रीमेंट हुयो, पोइ वरी पाकिस्तान पंहिंजा सफ़ारती तालुक़ इस्तेमालु करे ईरान खे रिक्वेस्ट कई त थोरो असांखे टाइम ॾियो। मां सम्झां थो त हींअर उहो टाइम अची वियो आहे। तव्हां ॾिठो त अमरीका इन हद ताईं चई छॾियो त जेकॾहिं चीन ईरान खां तेल ख़रीद करणु चाहे थो त भले ख़रीद करे। हालांकि अञा ताईं ईरान जी तक़रीबन कंपनियुनि ते इंटरनेशनल पाबंदियूं आहिनि।
पर उनजे बावजूद भी अमेरिका इन क़िस्म जो बयानु ॾिनो हो, अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प पाण इहो बयानु ॾिनो। त मां सम्झां थो त कुझु कंहिं हद ताईं जेको आहे इहे मामलात उन लेवल ते यकीननि पहिरियों डिस्कस थिया हूंदा, उन खां पोइ इहा अॻु भराई थी हूंदी। इहो मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो आहे, छो जो एतिरो वॾो रिस्क जेको आहे उहो हिन मौक़े ते जॾहिं असांजा तालुक़ हींअर दुनिया जे मुख़्तलिफ़ जेके यूरोपी मुल्क ऐं अमेरिका बरतानिया सां जेके माज़ी में जिन में काफ़ी रुकावटूं हुयूं भारत जे करे, उहे दूरि थी चुकियूं आहिनि। त इन स्टेज ते यकीननि पाकिस्तान जी क़यादत न चाहींदी त उन लाइ को ॿियो मामिलो वॾो क्रिएट अच्छा, किथे ईअं त न आहे त पाण जेके ताक़तवर मुल्क आहिनि उहे चाहिनि था त हिकिड़ी लचक हिकिड़े मुल्क तरफ़ां हुजे, यानी पाकिस्तान मुस्तक़बिल ईरान खे मैनेज करण जी सघ रखे, तालुकात बहितर आहिनि, सुभाणे ॿियो बि अहिड़ो को कन्फ्लिक्ट उथे थो इसराइल ऐं ईरान जो ॿीहर, त उन में नेगोशिएटर तौरु दुनिया जी तरफ़ां पाकिस्तान जी नुमाइंदगी हुजे, इहो बि त जेस्चर न आहे को? सरकी साहब, मां पंहिंजो अंदाज़ो तव्हांखे ॿुधाए सघां थो, छो जो मूं वटि इन हवाले सां बि इंफॉर्मेशन न आहे कंफर्म जो आऊं ॻाल्हि कयां। जेकी ट्रैकड़ी थी आहे इसराइल ऐं बिटवीन, यकीननि सीज़ फायर जो ऐलान त डोनाल्ड ट्रम्प ज़रूरु कयो, पर इन ट्रैकड़ी में पाकिस्तान जो सभ खां वॾो रोल हुयो। ईरान खे इन ॻाल्हि ते इन खे क़ाइल करणु त जंगबंदी जेको आहे उहो ईरान जे बि हक़ में आहे ऐं एशिया जे ॿियनि मुल्कनि जे बि हक़ में आहे। ईरान खे इहो क़ाइल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तानी क़यादत ई करे सघे पई, छो जो उनजा तालुक़ एतिरा गहरा थी चुका हुआ इन जंग जे दौरान, जो ईरान घणी हद ताईं पाकिस्तानी क़यादत जी इज़त ऐं एतिराम करे रहियो। त इहो बि तव्हांखे मां पंहिंजो अंदाज़े जे मुताबिक़ ऐं चई सघां थो त पॉसिबिलिटी आहे जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे त ट्रैकड़ी लाइ तव्हांखे को हिकिड़ो टियों फरीक़ खपंदो आहे। त ऐन मुमकिन इहो थी सघे थो त जेको अमेरिका या यूरोपी कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे इहा सम्झ आई हुजे त असां हर दरवाज़ो बंदि न कयूं ईरान जे लाइ बि, छो जो ज़ाहिर जॾहिं तव्हां दरवाज़ो कंहिंजो बंदि करे छॾंदा सफ़ा, त पोइ हुन वटि तंग आमद ब जंग आमद ॿियो को रस्तो नथो बचे। त हाणे ट्रैकड़ी लाइ पाकिस्तानी मां सम्झां थो हिकिड़ो उहो बेस्ट क़ाबिल एतमाद मुल्क आहे इन पूरी दुनिया वटि, जेको इन क़िस्म जे सेंसिटिव जंगी सूरत हाल में पंहिंजो मुदबराना किरदारु अदा करे सघे थो। त इहा बि हिकिड़ी सोच थी सघे थी, पर छो जो ज़ाहिर आहे असां वटि को 100% अहिड़ी का कंफर्मेशन वारी इतला कान्हे जो असां चऊं, पर हिकिड़ो पंहिंजो अंदाज़े जे मुताबिक़ असां ज़रूरु ॻाल्हाए सघूं था त पाकिस्तान हिन वक़्तु उहो मुल्क आहे जेको न सिर्फ़ु ईरान बल्कि पाकिस्तान उहो मुल्क आहे जेको हिन ख़िते जे कई मुल्कनि सां मुख़्तलिफ़ मामलनि ते उन्हनि खे एतमाद में वठी ऐं दुनिया जे फ्यूचर जे लाइ जेको आहे फ़ैसिला कराइण जी पोज़ीशन में आहे। त इहो हिकिड़ो कारण थी सघे थो त पाकिस्तान इहे ॻाल्हियूं ॿुधायूं हुजनि त ज़ाहिर आहे ईरान जे सदर ख़्वाहिश जो इज़हार कयो पाकिस्तान अचण जी, ऐं उन सां यकीननि ट्रेड एग्रीमेंट था। ऐं ॿियो असांजी ॾिसो मजबूरी बि आहे, पाकिस्तान जो पंहिंजो मफ़ाद आहे। पाकिस्तान जो मफ़ाद इहो आहे त जॾहिं तव्हां जंग छिड़ी ईरान ऐं इसराइल जी, त तव्हां ॾिसो त जेको कोयटा वारी सरहद हुई असांजी, उहा मुकमिल तौर ते बंदि थी वई हुई, यानी कि बलूचिस्तान जी, सॉरी कोयटा पियो चऊं, बलूचिस्तान वारी। असांजो बलूचिस्तान जो जेको 60% इलाइक़ो आहे उहो ईरान जी इन सरहद सां जेके खाइण पीअण जूं शयूं आहे या तेल आहे या ॿियूं शयूं आहिनि, उहे इन रस्ते सां ईंदियूं आहिनि। ऐं हितां जे करे तव्हां मुल्क जे कंहिं हिसे मां बलूचिस्तान जे उन्हनि हिसनि में शयूं मोकिलियो त उहे तमामु महांगियूं पवंदियूं, कॉस्टली हूंदियूं, आम माण्हू जे ख़रीद जी कुवत खां ॿाहिरि हूंदियूं। पर जेके सरहदी इलाइक़नि खां उतां अचनि थियूं उहे शयूं सस्तियूं आहिनि ऐं आम इंसानु जेको आहे उनखे ख़रीद करे पंहिंजो गुज़र सफ़र करे थो। त असांजो मफ़ाद जुड़ियल आहे। त ज़ाहिर आहे असांखे कंहिं बि दुनिया जे ॿिए मुल्क जे मफ़ाद जे बजाए सभ खां पहिरियों त पंहिंजो मफ़ाद ॾिसणो आहे। ॿियो जेको ईरान सां आहे त असांजे मुल्क में हिकु वॾो तबिको आहे जेको मज़हबी बुनियाद ते ईरान सां जुड़ियल आहे। त असांखे पंहिंजे क़ौम जी बि ॾिसणो आहे त उन्हनि जो जेको ख़्यालु आहे, उन्हनि जो जेको जज़्बात आहे, उन्हनि जा जेके एहसासात आहिनि उहे असांखे छा चई रहिया आहिनि। त इहे ॿई फैक्टर मां सम्झां थो इहे पाकिस्तान जे मफ़ाद में आहिनि ऐं पाकिस्तानी क़यादत यकीननि सोची सम्झी एतिरो वॾो क़दम खयों हूंदो। ऐं इन खां अॻु में बि बहरहाल असांजी ट्रेड ईरान सां थींदी रही आहे। इहो न आहे त असांजी ट्रेड न थींदी रही आहे, पर उहा ट्रेड जेके चइजे त ईअं खुलेआम ऑफिशियल बुनियादनि ते एतिरी न थी आहे जेकी हिन दफ़े थी रही आहे या जेके MOU सही थिया आहिनि। पर मां सम्झां थो त इहो पाकिस्तान जी मुस्तक़बिल जे लाइ बहितर फ़ैसिलो आहे
ऐं यकीनन मुंहिंजो अंदाज़ो आहे त पाकिस्तानी क़यादत इन हवाले सां अमेरिका खे एतमाद में वरितो हूंदो। चलो ठीकु आहे, मुस्तक़बिल ॿुधाईंदो त हीउ जेको दौरो आहे ईरानी सदर जो इहो मुस्तक़बिल में कहिड़ा असर छॾे थो दुनिया ते। बहरहाल हिन दौरे खे तमामु घणी अहमियत ॾिनी पई वञे ऐं हिते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। जमाई साहब वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। जमाई साहब ॻाल्हि कईसीं ईरानी सदर जी पाकिस्तान आमद बाबति, ऐं इन खां अलावा ॿिए तरफ़ ॾिसूं पिया त ट्रंप इंतिहाई कावड़ियल नज़र पियो अचे। अलाए छा थी वियो आहे, मोदी फोबिया चइजे या एॾी वॾी नाराज़गी चइजे जो ट्रंप हर मीडिया टॉक में, हर स्टेटमेंट में इंडिया खे टारगेट बि करे पियो ऐं पंहिंजी नाराज़गी जो अक्स बि ज़ाहिर करे पियो। ताज़ो हुन चयो आहे त जेको यूक्रेन में थिए पियो उहो इंडिया खे नज़र न पियो अचे। गॾोगॾु हुन चयो आहे त हू रूस खां हथियार पियो ख़रीद करे, ऐं इहे समूरा इल्ज़ाम जेके आहिनि ट्रंप जा हिन वक़्तु ज़ाहिर थियनि पिया, छाकाणि त 10 मई खां अॻु ॾिठोसीं त ट्रंप जी जेका बॉडी लैंग्वेज हुई या जेका लचक हुई इंडिया ॾांहुं, उहा तमामु घणी पधरी थियल हुई। ज़ाहिरी तौर ते इहो महसूसु थींदो त हिकिड़ो स्ट्रॉन्ग बॉन्ड आहे उन्हनि जो, ऐं जेके लाॻापो आहे या जेको रिश्तो आहे इंडिया ऐं अमेरिका जो, उहो तमामु घणो मज़बूत आहे। पर 10 मई खां पोइ समूरी सूरत हाल वाइकी थी वई आहे। इंडिया जेको दुनिया में अकेलो बणिजी चुको आहे ऐं जेको शिकस्त खुर्द आहे उनखे पंहिंजे अहम फरीक़ रफ़ीक जेको आहे अमेरिका बि हिन वक़्तु अकेलो करे छॾियो आहे। छा पिया ॾिसो, टैरिफ में 25% इज़ाफ़ो, ट्रंप जी बॉडी लैंग्वेज, ट्रंप जी नाराज़गी, ट्रंप जो गुस्सो ऐं इंडिया ते इन क़िस्म जा बयान ॾियणु, इहो कहिड़ो इशारो आहे? सरकी साहब ॾिसो, इंडिया माज़ी में तक़रीबन 50 खां 60 साल जेको आहे वॾा एडवांटेजिस वरिता आहिनि दुनिया खां, ऐं पाकिस्तान खे बदनाम करे, पाकिस्तान जे पोजीशन खे कमज़ोर करे, पाकिस्तान जे ख़िलाफ़ु कूड़ो प्रोपेगेंडा करे हुन न सिर्फ़ु अमेरिका खां बल्कि बरतानिया ऐं यूरोपी कंट्रीज़ खां तमामु घणा फ़ाइदा हासिलु कया आहिनि, चाहे उहो दिफ़ाई मैदान में हुजनि, तिजारती मैदान में हुजनि, सफ़ारती मैदान में हुजनि। मां सम्झां थो त हाणे इंडिया सां मकाफ़त अमल थी रहियो आहे, ऐं जेके अॼु ताईं 50-60 साल में उहो पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाईंदो रहियो दहशतगर्दी खां वठी, ऐं हर क़िस्म जा जेतिरो बि कूड़ो प्रोपेगेंडा करे सघियो उहो उन कयो, ऐं उन जे बदिले में उन काफ़ी अरसे ताईं जेके आहिनि उहे फ़ाइदा हासिलु कया। पर 10 मई 2025 खां पोइ दुनिया जे साम्हूं एक्सपोज़ थी वियो, ऐं ॿियो दुनिया इहो ॾिठो त हिन ख़िते में हिकु सभ खां जेको बहादुर मुल्क आहे, जेको पंहिंजी दिफ़ा खे नाक़ाबिल तस्ख़ीर बणाए वेठो आहे, उनजो नालो पाकिस्तान आहे। ऐं जॾहिं दुनिया इहो महसूसु कयो त हाणे पाकिस्तान हिन ख़िते जो उहो मुल्क न आहे जंहिंजे बारे में इंडिया पंहिंजो प्रोपेगेंडा कंदो रहियो सफ़ारती तौर ते, ऐं जंहिंजे करे उन जूं हर जेके चवंदा आहिनि न अंगल बि बर्दाश्त कया वेंदा हुआ, त हाणे दुनिया इन नतीजे ते पहुती त हाणे असांखे उन मुल्क जा अंगल बर्दाश्त करण जी ज़रूरत न आहे जेको कमज़ोर बि हुजे ऐं जेको बुज़दिल बि हुजे। त हिन असांजी बहादुरी जे फ़ैसिले खां पोइ, असांजी कामयाबी खां पोइ दुनिया पाकिस्तान ॾांहुं माइल थी आहे ऐं पाकिस्तान खे हिकु बहितर निगाह सां ॾिसी रही आहे। इंडिया जो जेको मसइलो आहे उहो सिंपल आहे। हालांकि इंडिया जे बारे में जेकॾहिं ॾिसो त यूक्रेन जी जंग त ज़ाहिर 3 साल तक़रीबन उनखे थियण वारा आहिनि, बल्कि थी चुका आहिनि। उन जे बावजूदि बि ट्रंप इहा ॻाल्हि हाणे सिर्फ़ु इन करे रहियो आहे जो हुन इहो ॾिठो त पाकिस्तान हिकु बहादुर ऐं सचो मुल्क आहे। छो जो असां पहलगाम जो वाक़ियो हुजे त सभ खां पहिरियों असां पाण ऑफर कईसीं त भले को न्यूट्रल मुल्क जी इंक्वायरी कराई वञे त असांखे कोई एतिराज़ कान्हे। त असांजी जेकी सचाई हुई उहा हिकु असांजे कमु आई। ॿियो असांजी जेकी बहादुरी हुई, जंहिं अंदाज़ में असां जंग विड़ीसीं ऐं जंहिं अंदाज़ में फ़ातिह थियासीं, त उहो जेको आहे मां सम्झां थो उन में सभ खां वॾो रोल थियो दुनिया जे साम्हूं। जेसिताईं मोदी जो तालुक़ु आहे त इन्हनि जी जेकी पॉलिसी आहे, हिकु त ज़ाहिर आहे कूड़ इलाही ॻाल्हाईंदा रहिया, त जेको दुनिया खे पसंदि न आयो। छो जो उन गुज़िरियल जॾहिं 50-60 सालनि खे उन सां कंपेयर कयो त जॾहिं हिन स्टेज ते हेॾा वॾा कूड़ ॻाल्हाए सघनि था, त इट मीन्स त माज़ी में इन खां वॾा कूड़ ॻाल्हाईंदा रहिया आहिनि। त लिहाज़ा जेको आहे अमरीकी सदर बि हाणे उनखे इहो अहसासु थियो त इंडिया हिकु कूड़ो मुल्क आहे, उनजी जेकी क़यादत आहे उहा मुस्तक़िल कूड़ ते मुबनी प्रोपेगेंडा कंदी हुई। हाणे हुन पंहिंजूं पॉलिसी जेके आहिनि मां सम्झां थो त उहे बैलेंस करे रहियो आहे। जेकी हुन पाकिस्तान सां ज़्यादती ज़ुल्म थींदा रहिया, तव्हांखे यादि हूंदो त असांजी कई कंपनियुनि ते
इंडिया जे कूड़े प्रोपेगेंडे जे करे पाबंदियूं अमेरिका आयद कयूं हुयूं, चाहे असांजी मिज़ाइल टेक्नोलॉजी जे हवाले सां हुजे या असांजा जेके दिफ़ाई साज़ो साज़ जूं ॿियूं कंपनियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां हुजे। त हाणे जेको आहे उहो साॻी रीत भारत सां मकाफ़त अमल थी रहियो आहे ऐं भारत जी कुझु कंपनियुनि ते पाबंदी लॻी बि चुकी आहे जेको उन्हनि ऐलान कयो आहे ऐं लॻे ईअं ई थो त अञा मुस्तक़बिल में जेको आहे कुझु ॿियनि कंपनियुनि ते बि यकीननि पाबंदियूं लॻंदियूं ऐं उनखे उन क्लियर चयो आहे त रूस खां, छो जो रूस जी कंपनियुनि ते पाबंदी लॻल आहे त रूस खां इंडिया पेट्रोल वठे थो, वरी इंडिया महांगे रेट ते जेको आहे ॿियनि खे सेल थो करे, यानी उहो हिकिड़ो जीअं ब्रोकर हूंदो आहे हिकिड़ो इन क़िस्म जो बि उन को कारोबार ठहियलु आहे। हिकिड़ो त हूंदो आहे तव्हांजे पंहिंजे मुल्क जी पैदावार आहे ऐं तव्हां डायरेक्ट वठो था ऐं कंहिंखे ॿिए खे खपायो था त ठीकु आहे उहो तव्हांजी पंहिंजे मुल्क जी पैदावार आहे, पर तव्हां हिकिड़े ॿिए मुल्क खां सस्तो रेट वठी करे वरी पंहिंजे ॿिए पड़ेसरी मुल्क खे महांगे रेट ते खपायो त इहो त को दुनिया जो उसूल कान्हे। पर छो जो ज़ाहिर आहे रशिया जी कंपनियुनि ते पाबंदियूं को ॿियो मुल्क खां डायरेक्ट वठी न पियो सघे नंढो, त इहो बि रस्तो जेको आहे इंडिया अपनाए करे ऐं इहा बि हिकिड़ी मां सम्झां थो त इंटरनेशनल क़वानीन जी ख़िलाफ़ हो बि चवनि था त ॻुझे तरीक़े सां हथियार बि ख़रीद करे पियो, ट्रम्प इहा बि ॻाल्हि कई आहे। ॾिसो ॻुझे तरीक़े खां अलावा रशिया खां त भारत ओपनली बि हथियार ख़रीद कया आहिनि न, जंहिंमें S-400 त तव्हांजे साम्हूं आहे न, अहिड़े तरीक़े सां उन खां कई उन ॿी टेक्नोलॉजियूं बि यकीनन परचेस कयो आहिनि। कुझु ज़ाहिर आहे ॻुझे बि ख़रीद कंदो हूंदो, हिन में को शक न हूंदो, छो जो हुनजी मुनाफ़क़त इंडिया जी त उहा हाणे दुनिया जे साम्हूं आश्कार थी चुकी आहे न। कुझु हुन ज़ाहिर आहे डायरेक्टली ऐं कुझु इनडायरेक्टली इन तरीक़े सां हिकिड़ो पंहिंजो जंहिंखे चइबो आहे न दोगलापन हुजे, ॿिबिटो मुंहुं जंहिंखे चइबो आहे, त अमेरिका खे हमेशह इहो चवंदो रहियो त मां तोसां गॾु आहियां ऐं रशिया खे चवंदो रहियो त मां तोसां गॾु आहियां। बेसिकली इहा दोगली पॉलिसी हाणे मंज़रिआम ते अची चुकी आहे ऐं अमेरिका इहो रियलाइज़ कयो आहे त हीउ असां सां हमेशह कूड़ ॻाल्हाईंदो रहियो, त अमेरिका खे जेकी कावड़ आहे उहा बेसिकली उहा पंहिंजी कावड़ आहे जेको उन सां बिज़नेस करे ऐं उनखे जेको आहे कूड़ ॻाल्हाईंदो रहियो। ऐं ॿियो मां सम्झां थो त नरेंद्र मोदी जो जेको चहिरो हुयो उहो हाणे दुनिया जे साम्हूं न सिर्फ़ु पाकिस्तान एक्सपोज़ करायो बल्कि उनजी पंहिंजी अवाम एक्सपोज़ कयो आहे। उनजा जेके पुराणा सीनियर सियासी अॻुवान आहिनि, उनजा दिफ़ाई तज़िया निगार आहिनि, उन्हनि जो मीडिया जो हिकु हिसो अहिड़ो आहे जेको उनजा इहे करतूत, इन जा कूड़, इन जो प्रोपेगेंडा वाखो करे रही आहे, जंहिंसां हाणे दुनिया खे इहो अहसासु थी रहियो आहे त उहे हेतिरा साल रुॻो बेवकूफ़ बणिजंदा रहिया। मां त सम्झां थो त हाणे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प खे अहसासु थियो आहे ऐं उन इन्हनि शयुनि खे एग्रेसिवली ॾिसणु शुरू कयो आहे। अञा तव्हां फ्यूचर में ॾिसंदा त हिन जा कई अहिड़ा कारनामा करतूत मंज़रिआम ते ईंदा जेके हिननि लिकियल छिपियल स्टाइल में कया, जेके आहिस्ता आहिस्ता मंज़र ते अचे रहनि था। आम माण्हू खे इहो सम्झ में न ईंदो त हीअ तेल जी ॻाल्हि थो करे डोनाल्ड ट्रम्प, पर इहो इंटरनेशनल कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी रही हुई। त यानी कि मिसाल जे तौर ते जेकॾहिं पाकिस्तान खे इजाज़त न आहे रशिया खां सस्तो तेल वठण जी, त असां अरब कंट्री खां महांगे रेट ते बि तेल वठी रहिया आहियूं, छो जो ज़ाहिर आहे न त असां ते पाबंदियूं लॻी वेंदियूं इंटरनेशनल। पर इंडिया इहो कमु करे रहियो हो त रशिया खां सस्तो तेल खणी ऐं पंहिंजे वरी आस पास जे पाड़ोसी मुल्कनि खे खपाए रहियो हुयो, यानी महांगे रेट ते। उहा बि हिकिड़ी ट्रेड करे रहियो हो जेकी इंटरनेशनल जेको लॉ आहे उन इजाज़त कान नथो ॾे। त हाणे जॾहिं इहे कानून सख़्तु थींदा त मां सम्झां थो त इंडिया खे बि अहसासु थींदो त हुनजो कूड़ हाणे वधीक अरसे ताईं न हली सघियो ऐं सॼी दुनिया जे साम्हूं एक्सपोज़ थी वियो आहे। जब सां हिकु तरफ़ त डोनाल्ड ट्रम्प जी इहा कावड़ वारी जेका बॉडी लैंग्वेज आहे उहा आहे, ॿिए तरफ़ पाकिस्तान डे टू डे जेको आहे राब्ता तेज़ करे छॾिया आहिनि अमेरिका सां, ऐं अॼु बि इसाक डार जो राब्तो थियो आहे टेलीफोनिक मार्को रोबियो सां, ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार खे जारी रखण ते इतफ़ाक़ कयो आहे। तव्हां सम्झो था त माज़ी में जेके बि तजुर्बा पाक अमेरिका लाॻापन मुतलिक़ रहिया आहिनि उहे घणा लॉन्ग टर्म असांखे नज़र न आया आहिनि, ऐं अमेरिका जे लाइ हिकिड़ो आम तासुर आहे दुनिया में त हू नीडेड बेस ज़रूरत मुताबिक़ कंहिं न कंहिं मुल्क सां तालुक़ु रखंदो आहे, बाद में कमु निकिरण खां पोइ उहो पंहिंजो रवैयो मटाईंदो आहे। ऐं रिजीम चेंज खां पोइ हर का पॉलिसी अलॻि हूंदी आहे, रिपब्लिकन अलॻि हूंदा आहिनि, डेमोक्रेट्स अलॻि हूंदा आहिनि। सम्झो था त हीउ जेको रोज़ाने जे बुनियाद ते राब्तनि जो सिलसिलो आहे या ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां जेको सफ़ारती महाज़ ते मीटिंग्स आहिनि, इजलास आहिनि, ऐं उन में गॾियल जेके मफ़ादन वारियूं शयूं आहिनि उनखे अॻिते वधाइण ते इतफ़ाक़ आहिनि, इहे लॉन्ग टर्म लॻनि पिया तव्हांखे? सरकी साहब, हिकिड़ी ॻाल्हि हमेशह यादि रखिजो त मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके फ़ौजी राब्ता हूंदा आहिनि न उहे पाइदार हूंदा आहिनि ऐं उहे लॉन्ग टर्म हूंदा आहिनि। रिसेंटली जेको आहे असां अमरीकी हिकु जनरल खे पाकिस्तान जो सभ खां वॾो मेडल ॾिनो आहे
त इहे राब्ता सिर्फ़ु इहो न आहे त इहो तव्हांजो ख़ारजी जेको आहे वज़ीर ख़ारजा हितां जो या हुतां जो राब्तो आहे उहो ईअं मीडिया जे हथ ताईं त ठीकु आहे, पर इन जा जंहिंखे चवंदा आहिनि न त दूरस मामला आहिनि इहे। ऐं जॾहिं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर डोनाल्ड ट्रम्प सां मिलियो त हिकु त उहो पहिरियों असांजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हो जंहिं उन सां मुलाक़ात कई। इन खां अॻु में असांजे सदर ज़ाहिर आहे उन जा हमनसब आहिनि त उन्हनि जूं त मुलाक़ातूं माज़ी में थींदियूं रहियूं आहिनि, पर इहो हिकिड़ो तव्हांजे लाइ बिल्कुलु हिकिड़ी नई ॻाल्हि हुई। उन खां पोइ हुन स्पेशली G7 जे इजलास में जेको आहे ख़तमु करे ऐं जेको आहे अमरीका पहुतो, छो जो लंच ते उन खां पोइ ज़ाहिर आहे कुझु उते ॻाल्हियूं थियूं आहिनि। पाकिस्तान जी जेकी पॉलिसी जो बेस्ट मां सम्झां थो त सिलसिलो उहो हाणे शुरू थियो आहे। एॾी जल्दी जल्दी कॾहिं अमरीका जे वज़ीर ख़ारजा सां पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजनि जा कॾहिं राब्ता बि कान थींदा हुआ, पर हे जेको रोज़ 2 ॾींहं छॾे, 1 ॾींहुं छॾे, 3 ॾींहं छॾे वरी हिक ॿिए सां राब्ता थी रहिया आहिनि। मुलाक़ात करे मोटिया उन मां अंदाज़ो तव्हां इहो लॻायो त हिन वक़्तु जेकी पाकिस्तान जा ख़ारजा पॉलिसी हली रही आहे उहा यकीनन पाकिस्तान खे तरक़ी ॾियण जे लाइ वॾो क़दम आहे। ऐं अमरीकी सदर ऐं उनजी हिकिड़ी कंपनी ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे त पाकिस्तान में तेल जी तलाश लाइ $10 अरब जी जेको आहे इन्वेस्टमेंट कंदा। उनजो बाक़ाइदा ऐलान डोनाल्ड ट्रम्प पाण कयो। तंहिंजो मतिलबु त अमरीका हिन वक़्तु पाकिस्तान में भरपूर इन्वेस्टमेंट करण लाइ पंहिंजी तेज़ी ॾेखारे रहियो आहे ऐं हुनखे जस्टिफाई बि करिणो आहे त हुन डोनाल्ड ट्रम्प पाण इहो चयो त मां ट्रेड जे करे जेको आहे उहो जो यानी कि धमकी ॾेई करे सीज़ फायर करायो आहे। त इन जो मतिलबु इहो आहे त ट्रेड त हर सूरत में हिते पाकिस्तान सां अमरीका जी थियणी आहे। हाणे हुनजो क्वांटम केतिरो हूंदो जेतिरो हुननि फ़िलहालु त $10 अरब जो चयो आहे, पर मूंखे पंहिंजी जेको अंदाज़ो चए थो, छो तव्हांखे यादि हूंदो त जीअं ई इहा जंग थी हुनजे फ़ौरन पोइ वर्ल्ड बैंक $40 अरब त एशियन डेवलपमेंट $10 अरब जा कर्ज़ वग़ैरह जेके आहिनि उहे कुझु अप्रूव थिया असांजा अॻिले 10 सालनि जे लाइ। पर हिकिड़ो सिलसिलो शुरू थी चुको आहे पाकिस्तान में इन्वेस्टमेंट जो, चाहे उहो यूरोपी कंट्रियुनि जी तरफ़ां हुजे, अमेरिका जी तरफ़ां हुजे, हाणे त बरतानिया ख़्वाहिश जो इज़हार करे छॾियो आहे, या अरब कंट्री त ख़ैर असां सां उहे बि कंदा हुआ, पर हाणे उनजे कॉन्टेम्प खे वधाइण जी ॻाल्हि थी आहे। हर मुल्क हींअर पाकिस्तान खे अहमियत इन करे ॾेई रहियो आहे जो पाकिस्तान पंहिंजी बहादुरी, पंहिंजो करेक्टर, पंहिंजी सचाई साबित कई आहे। अच्छा, हिते ई ऐड कयूं फील्ड मार्शल जेको मुलाक़ात वारो माहौल हुयो ट्रम्प सां, उनखे दी इकोनॉमिस्ट जेको बरतानवी मैगज़ीन आहे उन तमामु ज़बरदस्त हाईलाइट कयो आहे। हुनजो इहो बि चवणो आहे त सफ़ारती लाॻापन में मज़बूती जे लाइ इहा मुलाक़ात मुआविन साबित थी आहे ऐं जेको भारत ते टैरिफ में इज़ाफ़ो थियो आहे उन में बि क्रेडिट गोज़ टू फील्ड मार्शल आसिम मुनीर। ॾिसो, असांखे रुॻो इहो फ़ख़्रु आहे त दुनिया जा जेके नामवर मीडिया हाउसिस आहिनि ऐं दुनिया जा जेके नामवर तज़िया निगार, कलम निगार आहिनि ऐं दुनिया में जेके रिस्पेक्ट रखंदड़ जेतिरियूं शख़्सियतूं आहिनि, उहे सभु पाकिस्तान जी क़यादत फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं पाकिस्तानी हुकूमत जी तारीफ़ुनि मथां तारीफ़ूं करे रहिया आहिनि। दुनिया जो मीडिया असांजी फ़िज़ाइया खे हवाउनि जो बादशाह करार ॾेई रही आहे। रिसेंटली तव्हां ॾिठो त बरतानिया में जेको एयर शो थियो उन में असां 2 ट्रॉफियूं जेको आहे उहो हासिलु करे आयासीं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी जेकी अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प सां मुलाक़ात थी, उन खां पोइ उतां जा मैगज़ीन्स, उतां जी मीडिया जेको आहे उनखे न सिर्फ़ु तारीफ़ करे रही आहे। पहिरियों माज़ी में तॾहिं इहो माहौल कान ॾिठो, तव्हां माज़ी में ॾिसंदा हो जेकॾहिं कंहिंसां मिलंदा बि आहे त उनखे तनक़ीद जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे, निशानो बणायो वेंदो। पर हाणे उन्हनि शयुनि तमामु शयुनि खे पॉज़िटिव रुख़ पियो ॾिनो वञे, सिर्फ़ु इन ई करे त जेको निडर हूंदो आहे, जेको बहादुर हूंदो आहे, जेको सचो हूंदो आहे, जेको सचाई सां ॻाल्हाईंदो आहे, यकीनन रिस्पेक्ट हमेशह सां उनजी थींदी आहे। ऐं हिन वक़्तु पाकिस्तान मूं चयो न हर शइ साबित करे ॾेखारी आहे, पंहिंजी बहादुरी बि साबित कई आहे, पंहिंजी सचाई बि साबित कई आहे ऐं इंडिया जी मुनाफ़क़त खे बि साबित करे ॾेखारियो आहे। त इन करे जेकी इहा मुलाक़ात थी, इनखे आहिस्ता आहिस्ता अञा तव्हांखे इन जा सूरत ख़बर पवंदी त पाकिस्तान में तमामु वॾी बैरून इन्वेस्टमेंट जेके असां चऊं त उहा थियण वारी आहे ऐं दुनिया जूं मुख़्तलिफ़ कंपनियूं फ़िलहालु असांजे जेके सफ़ारती सतह ते इहे मीटिंगूं हली रहियूं आहिनि, पर मां फ्यूचर क़रीब जी ॻाल्हि करे रहियो आहियां त अनक़रीब तव्हांखे महीने 2-3 में हर कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हांखे हिकिड़ी नई ख़बर मिलंदी त दुनिया जी काई न काई जेको मुल्क हूंदो उहो पाकिस्तान में इन्वेस्टमेंट करण लाइ सरगर्म अमल तव्हांखे नज़र ईंदो। त ज़ाहिर आहे इहा सॼी जेकी डिस्कशन हुई
अमरीकी सदर सां फील्ड मार्शल जी थी थिए, सभु उन जी रोशनी में पिए थो। पर ॾाढा मरहला वारा तरीक़ेकार आहे। पर पाकिस्तान जी सॼी क़ौम जे लाइ इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे त हाणे जेको पहिरियों असां आइसोलेशन में हुआसीं, जेको पहिरियों असां अहसासे कमतरी में हुआसीं दुनिया में, हाणे असांजे पासपोर्ट खे बि इज़त जी निगाह सां थो ॾिठो वञे, पाकिस्तान जे हर शहरी खे इज़त जी निगाह सां थो ॾिठो वञे, ऐं पाकिस्तान जे हर इदारे खे इज़त जी निगाह सां थो ॾिठो वञे, ऐं पाकिस्तान में इन्वेस्टमेंट जूं राहूं हमवार करण लाइ हर मुल्क तव्हांखे जेको आहे उहो ताउन करे रहियो आहे। त इहो पाकिस्तानी सॼी क़ौम जे लाइ मां सम्झां थो त फ़ख्र जी ॻाल्हि आहे। जमाई साहब, चऊं था मुल्की सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते जेको सियासी माहौल आहे, ताज़ियूं जेके कन्विक्शन्स थियूं आहिनि ATC कोर्ट्स जेके मुख़्तलिफ़ आहिनि पंजाब जूं, उन्हनि जेके फ़ैसिला ॿुधाया आहिनि उनमें मजमूई तौर ते जेका PTI क़यादत आहे, ख़ासि तौर ते जेके MNAs आहिनि, MPAs आहिनि, या इवन पंजाब असेंबली में मुख़ालिफ़ धुर जो अॻुवाण आहे, उन सभिनी खे जेके सज़ाऊं आहिनि 10-10 साल सज़ाऊं आहिनि, उन ते सुभाणे PTI सख़्तु एहतिजाज करणु वञे पई। ऐं हिकु भेरो ॿीहर PTI हिकिड़ी मुनज़िम जेका मुहिम शुरू कई आहे ऐं अदलिया खे टारगेट बणाए पियो वञे। कीअं पिया ॾिसो उन्हनि जी इहा मूव? ऐं वरी हिकु भेरो ॿीहर सोशल मीडिया ते मीम्स ठहनि पिया, टारगेट कयो पियो वञे जजिस खे, अदालतुनि खे। मुंहिंजे ख़्याल में PTI खे अञा ताईं को सबक़ु हासिलु न आहे सघियो। सरकी साहिबु ॾिसो, हिन वक़्तु सॼी दुनिया पाकिस्तान जी तारीफ़ुनि में रुधल आहे। सॼी दुनिया पाकिस्तान जी न सिर्फ़ु सियासी हिमायत करे रही आहे, बल्कि पाकिस्तान खे इकोनॉमी तौर ते मज़बूत करण लाइ क़दम खणी रही आहे। ऐं उन दौरान जेको आहे हिकु भेरो ॿीहर PTI इन मुल्क में वरी नफ़रत जी सियासत खे फ़रोग़ पई ॾिए, इंतिशार जी सियासत खे फ़रोग़ पई ॾिए। ॾिसो, क़ानूनी तौर ते, आइनी तौर ते कंहिं बि पॉलिटिकल जमात जो एहतिजाज करणु पुरअमन अंदाज़ में उनजो हक़ु आहे। मूंखे उन खां न रोकणु घुरिजे ऐं न कंहिंखे एतिराज़ु थियणु घुरिजे। पर हिननि जो जेको तरीक़े वारदात आहे, ॾिसो, प्रोटेस्ट सां पुरअमन एहतिजाज सां कंहिंखे बि को मसइलो कान्हे, ऐं उहे थियण बि घुरिजनि। न त वरी हुकूमत खे कीअं अहसासु थींदो त अपोज़िशन बि का आहे ऐं उहो अवामी इशूज़ ते जेको आहे सियासत थिए। पर हिननि PTI जो जेको, मां त हींअर खां न, जॾहिं खां इमरान ख़ान इक़्तिदार में 2018 खां वठी इहो चवंदो रहियो आहियां त हिननि जो जेको तर्ज़ अमल रहियो आहे उहो शुरू खां जेकॾहिं आउं पंहिंजी राय जे मुताबिक़ नोट कयो आहे त उहो मुल्क दुश्मनी ते रहियो आहे, उहो मुल्क में इंतिशार फैलाइण ते रहियो आहे, उहो बद इख़लाक़ी ते रहियो आहे, उहो बदअमनी फैलाइण ते रहियो आहे। पहिरियों भेरो आहे जमाई साहब अडियाला जेल ते सभिनी खे गॾु थियण जी जेका हिदायत कई वई आहे। तव्हां इहो बि ॾिसंदा त जमा केतिरा था थियनि ॻाल्हियूं। को ॻाल्हियुनि जो जेकॾहिं को बादशाह आहे ऐं ॻाल्हियूं सिर्फ़ु करण जो जंहिंमें फ़न आहे त उहे PTI ऐं उनजा लीडर ई आहिनि। यानी PTI जे मेन बानी चेयरमैन समेत ॿिया जेके उनजा लीडर, ही सिर्फ़ु ॻाल्हियुनि करण जा जेके न उहो पाण खे कारीगर सम्झंदा आहिनि। सर शेख रशीद चए थो त मुंहिंजो भाइटो जेको आहे फैसलाबाद में हुयो ई न, तव्हां लोकेशन्स कढायो, तव्हां उहो कयो। ईअं ई ज़रताज गुल चए पई त मां उन मक़ाम ते मौजूदु ई न हुयुसि, पर कुझु सज़ाउनि ते, यानी जिन माण्हुनि खे सज़ाऊं आयूं आहिनि उन में उन्हनि खे ग्रीवेंसिस आहिनि त असां सां ज़्यादती थी आहे। उनजो ग्रीवेंसिस उहो इन करे आहे जो जॾहिं तव्हां ते FIR दर्ज थी आहे न, त FIR में जेको कॉन्टेंट हूंदो आहे उन में सबूत पेश करणु ज़ाहिरात, इहो उन्हनि जिन ते FIR ही उहो उन्हनि जो कमु हो त उहे सबूत वञी अदालत में पेश कनि न। जेकी ॻाल्हि हाणे ही TV ते करे रहिया आहिनि, या पंहिंजे ट्वीट जे ज़रिए करे रहिया आहिनि, या पंहिंजे कारकुननि खे चई रहिया आहिनि, या TV चैनलनि जे शोज़ में चई रहिया आहिनि, इहा ई ॻाल्हि वञी तव्हांखे कोर्ट में साबित करणी हुई ऐं तव्हांखे भरपूर मौक़ो ॾिनऊं। कॾहिं हेयरिंग ते न वेंदा हुया, कॾहिं पंहिंजे वकीलनि जे ज़रिए टाइम वठी छॾींदा हुआ। मूंखे डिलेइंग टैक्टिक्स 2 साल थियो आहे इहो केस। पर समूरा फ़ैसिला मैनेज्ड आहिनि। तव्हां अॻु में वञी पाण साबित त कयो न, उते पेश थी, उन खां पोइ हिन ॻाल्हि ते तव्हां ॻाल्हायो आहे न। तव्हांखे त जॾहिं अदालत टाइम ॾिए थी, जॾहिं तव्हांखे अदालत चए थी त अचो अची साबित कयो, तव्हां वञो न, पंहिंजा मोबाइल, पंहिंजूं लोकेशनूं, पंहिंजो जेको बि सबूत हूंदा आहिनि उहे वञी अदालत जे रिकॉर्ड में पेश त कयो न। उन खां पोइ जेकॾहिं थिए त पोइ माण्हू खे ॻाल्हाइण जे लाइ हिकिड़ो मौक़ो बि हुजे। पर तव्हांखे मुस्तक़िल टाइम ॾिनो पियो वञे न। तव्हांजा वकील, हाणे जेकॾहिं फैसल जी तव्हां जेको हिननि जो पंहिंजो वकील आहे, फवाद चौधरी जो भाउ जेको आहे फैसल चौधरी, जेकॾहिं उनजी तव्हां पूरी कन्वर्सेशन ॿुधो त हो पाण चए थो त मां हिननि सभिनी लीडरनि खे मिनथू करे रहियो हुउसि त भई जेको कोर्ट में जेकॾहिं सचो आहे कूड़ो आहे अलॻि सब्जेक्ट आहे,
पर जेकॾहिं हाणे अदालत में केस आहे त इहे गवाह पेश करणु या अदालत में साबित करणु इहो त ज़ाहिर आहे जिते FIR दर्ज थी आहे उनखे पंहिंजी साबिती ॾियणी पवंदी न त उहो बेगुनाह ऐं बेकसूर आहे। उन केसनि खे संजीदगी सां ट्रीट त कयो न। तव्हां त रुॻो हवाई ॻाल्हियूं यानी कि ईअं ई जीअं हाणे मीडिया ते ॻाल्हाइनि था मां फैसलाबाद में न हुउसि या भई न हुयो त ज़ाहिर आहे उहो तव्हांखे उहो कागज़ उहा लोकेशन उहा तरीक़ेकार तव्हां पेश कयो न। हाणे जंहिं FIR कटी आहे उहो तव्हांजे तरफ़ां तव्हांखे बेगुनाही सबूत त न ॾींदो न। ठीकु आहे जमेद साहब, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थिए ऐं यकीनन अदालती फ़ैसिला इन एहतजाजनि सां वापसि न थींदा। अदालतुनि जो पंहिंजो निज़ाम आहे, थियणी ई घुरिजे त अदालतुनि खे इल्ज़ामनि खां परे रखिजे ऐं जेको अदालती फोरम आहे यानी इन खां अॻु मथे वरी हाई कोर्ट आहे जेका बि मुतलका हूंदी उते बि इहे फ़ैसिला चैलेंज थींदा आहिनि। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट जो फोरम अवेलेबल आहे। बजाए जो अदालतुनि खे तव्हां रोडनि ते हिकिड़ी मुनज़िम मुहिम ज़रिए बदनाम कयो ऐं मुल्की साख खे दुनिया आॾो वरी हिकिड़ो ख़राबु करण जी कोशिशि कयो, उन माहौल में जॾहिं असां जा मुख़्तलिफ़ मोर्चनि ते महाज़ खुलियल आहिनि उन में बहसियत मुहिबे वतन पाकिस्तान असांजो फ़र्ज़ु बणिजे थो त पंहिंजे मुल्की इदारनि सां गॾु बीहूं। ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो त इहे एहतजाज केतिरा काराइता साबित थियनि था। नाज़रीन, हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। ॿिए प्रोग्राम में नए टॉपिक सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।